सिंधी समाचार एपिसोड नंबर 14। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चो झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधी में खास खबरों। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज इज इनिशिएटिव ऑफ HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेज डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। मेहरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वजायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। ओ बहना मेरी मुस्कान तेरी सतरंगों से भी प्यारी है, फीका न पड़े कभी रंग तेरा, तू सबकी लाड दुलारी है। फेस्टिवल तीज सावण जो ॾिणु। फेस्टिवल्स इज ब्यूटी ऑफ सीजन्स। तीज सावण जो ॾिणु, कृष्ण पक्ष जो ॾिणु। ही व्रत कुंवारियूं शादीशुदा औरतूं रखंदियूं आहिनि। घोट जी वॾी अवस्था ऐं सुठे वर जी कल्पना। सुबुह जो सवेर उथी मेहंदी लॻाए, मुसाग, ॾंदनि खे साफ़ करणु, नवां वॻा पाए, ज़ेवर पाए सिंगार कनि। बरसात जे करे ॼण चंड लिकी रहंदो आहे। इंतज़ार आहे त चंड जो। जेसिताईं चंड नज़र न आयो, विर्त न छुड़ियो, माना खाधो बि न खाइबो आहे। अर्क तॾहिं ॾिबो आहे जॾहिं चंड ॾिसण में अचे। इहो ॾिणु आदि खां वठी सिंधी रखंदा आया आहिनि। सिंधी जिते बि हुजनि, सिंध में, हिंद में या विदेश में, ही सावण जो ॾिणु हर हिकु हंधि मल्हायो वेंदो आहे। उल्हासनगर में हिन साल 25 ऑगस्ट ते तीज पार्टीअ जो बंदोबस्तु कयो वियो आहे। कालाणे फॉर्म्स वरप में सभिनी जो स्वागत आहे। ही प्रोग्राम वॾे भपके सां मल्हायो वेंदो। एजुकेशन पॉलिसी में बदलाव। नई पॉलिसीअ जो बदलाव 34 सालनि खां पोइ कयो वियो आहे। इहो ग्रीन सिग्नल कैबिनेट जे पारां आहे। 5 साल फंडामेंटल, नर्सरी 4 साल खां शुरू थींदो, तंहिंखां पोइ सेकेंड स्टैंडर्ड 8 साल ताईं हलंदो। ॿियो आहे 3 सालनि जी प्रिपरेशन, स्टैंडर्ड 3 खां वठी 5 ताईं। उमिरि आहे 9 साल खां वठी 11 साल ताईं। 3 years मिडिल, तंहिंखां पोइ आहे स्टैंडर्ड 6 खां वठी 8 दर्जे ताईं। उमिरि 12 साल खां 14 साल ताईं। तंहिंखां पोइ आहे 4 years सेकेंडरी, स्टैंडर्ड 9 दर्जे खां वठी SYJC। उमिरि 15 खां वठी 18 साल ताईं। स्पेशल ऐं इम्पोर्टेंट, बोर्ड 12 क्लास ताईं ऐं कॉलेज डिग्री ताईं 4 सालनि ताईं। पहिरीं जेको 10 दर्जे ताईं बोर्ड हो, उहो ख़तमु थियो। पढ़ाइण जो तरीक़ो हिन नमूने आहे। 5 ताईं पढ़ाई मातृभाषा, लोकल लैंग्वेज ऐं राष्ट्रभाषा में हूंदी। इम्तिहान जो तरीक़ो 9 दर्जे खां 12 बजे ताईं सेमेस्टर सिस्टम हलंदो। फॉर्मूला हीअं आहे: 5 साल + 3 साल + 3 साल + 4 साल।
NCPSL Sindhi World Radio News is initiative of HRD Ministry यानी Human Resources Development भारत सरकार इंडिया दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वजायो समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। रात जे खाधे जो नियम शाम जो 7 बजे खां पोइ थालियूं हेठि रखो। सभिनी खे ख़बर आहे त देर सां खाइण खां हाज़मे यानी मेटाबॉलिज्म तरीक़े ते असर पवंदो आहे, पर हाणे अभ्यास सां ख़बर पई आहे त इन सां राति जो देर सां खाइण सां बीपी ऐं हार्ट अटैक ते असर पवंदो आहे। खाधे जो वक़्तु शाम जो 7 बजे ताईं। 7 बजे खां पोइ कुझु बि न खाइजे। राति जो देर सां सुम्हण सां खाधे में लूणु हुअण खां बि वधीक देर सां खाइण में वधीक नुक़सानु आहे। इन ॻाल्हि खे 700 माण्हुनि ते आज़मायो वियो आहे। पेश आहे अॼु जो समाचार। फिल्म ॻाल्हि शोला में रोल डेंज़ुगप्पा खे मिलियो हो, हुन इनकार कयो ऐं अमजद खान खे मिलियो। उन में हुन खे ॾाढो नालो मिलियो। डेंज़ुगप्पा चयो, मूंखे इन ॻाल्हि जो कोई पछताव न आहे। जेकॾहिं मां रोल खणां हा त अमजद खान जो हुन जी एक्टिंग ॾिसण खां रहिजी वञा हा। सनराइज़र्स हैदराबाद HRH जो बॉलर संदीप शर्मा 2021 खां काफ़ी वक़्त खां ताशा सात्विक सां मङियल हो। मिस्टर ऐं मिसिस खे वाधायूं। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल।